जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। याली मदद सिंध कायनात यूट्यूब चैनल ऐं सिंध कायनात फेसबुक पेज जे प्लेटफॉर्म तां अवांजो पंहिंजो होस्ट अमीर हुसैन खोसो सलाम अर्ज़ करे थो। साईं मुंहिंजा हींअर असीं मौजूदु आहियूं बंजू आबशार डिस्ट्रिक्ट दादू तालुका जोही ऐं मुर्शिद काजी शाह जे रोज़े खां ओलह तरफ़ ते तक़रीबन कोई 4-5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। ऐं हे बंजू आबशार जा ख़ूबसूरत व्यू अवां दोस्तनि जे साम्हूं त सिंध जरके पई। हे सिंध धरतीअ जा हसीन तरीन नज़ारा तव्हांजे साम्हूं आहिनि। हे बंजू आबशार मुर्शिद काजी शाह जे रोज़े खां तक़रीबन कोई 4-5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते। ऐं हे बंजू आबशार हितां पहाड़ी मज़ा निकिरे थो, पहाड़ी जी बल्कि चोटी मां निकिरे थो। अजीब हे हिकिड़ो पंहिंजो जेको आहे सो आबशार आहे जेको पहाड़ी जी चोटी मां निकिरी करे वरी हेठि हज़ारे फुट जेको आहे सो लही करे 4-5 किलोमीटर जो मुफ़ासिलो करे कोई 400-500 एकड़ ज़मीन गाजी शाह जी हिते आबाद थिए थी। ऐं गाजी शाह जा काफ़ी जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे बि पाणी जेको आहे सो हितां मुयसरु थिए थो। हे बंजू आबशार जा हसीन तरीन ऐं ख़ूबसूरत नज़ारा तव्हांजे साम्हूं बंजू आबशार। जी दोस्तों असीं मौजूदु आहियूं बंजू आबशार ते ऐं दोस्तनि खे गुज़ारिश त प्लीज़ असांजे यूट्यूब चैनल ऐं असांजे फेसबुक पेज सिंध कायनात खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। जी दोस्तों असांजी कोशिशि इहा आहे त असां पंहिंजे यूट्यूब चैनल सिंध कायनात ऐं फेसबुक पेज सिंध कायनात तां अव्हांखे सिंध जा ख़ूबसूरत नज़ारा बल्कि पूरी दुनिया जा ख़ूबसूरत नज़ारा जेके आहिनि से उहे ॾेखारियूं ऐं उन्हनि जो जेको आहे सो अव्हांखे लुत्फ़ वठायूं, मज़ो वठायूं। त हींअर असीं मौजूदु आहियूं बंजू आबशार। हे बंजू आबशार गाजी शाह डिस्ट्रिक्ट दादू गाजी शाह जे ओलह साइड ते कोई 4 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। ऐं हे बंजू आबशार जा ख़ूबसूरत नज़ारा तव्हां दोस्तनि जे साम्हूं